पीपल्स पार्टी पूरी उम्मीद है असांजे एरिया में त हिते अहिड़ो को मसलो कोन्हे ऐं मौसम भी का नए हुन सां नए ख़्याल सां या नए तरीक़े सां त मौसम न आई आहे। ये थींदियूं रहंदियूं आहिनि। बहरहाल हाणे इलेक्शन जेको फ़ैसिलो कयो वियो आहे त उहो ज़रूरु सोचे सम्झे कयो वियो आहे ऐं इंशाअल्लाह उम्मीद आहे ऐं पीपल्स पार्टी पूरी उम्मीद आहे पीपल्स पार्टी पंहिंजी पूरी अक्सरियत सां ईंदी इंशाअल्लाह। अच्छा, जो इहो सुप्रीम कोर्ट जो ताज़ो ही फ़ैसिलो आयो आहे PTI खां जेको बेट जो निशान वापसि वरितो अथनि, इन हवाले सां पीपल्स पार्टी जो छा मौक़िफ़ आहे? सो हाणे इहो सुप्रीम कोर्ट ऐं उन्हनि जे विच ते आहे। हाणे सुप्रीम कोर्ट कहिड़े ख़्याल सां कयो आहे त इहो त हाणे उन्हनि जी वज़ाहत उहे ई ॾेई सघंदा। बाक़ी हाणे इहे शयूं थियण त न खपनि, पर सभिनि खे हुजणु खपे, मौक़ो मिलणु खपे। बाक़ी हाणे असांजो त पंहिंजी तरफ़ां जेको पीपल्स पार्टी क़यादत जो फ़ैसिलो आहे असां उन ते आहियूं। जेको PS 8 तक आहे अव्हांजे लाइ जेको आहे हिकु नओं तक आहे, तव्हां काफ़ी ॾींहंनि खां इन तक में जेको आहे त वर्क बि कयो पिया, कीअं पियो लॻे? वोटर जेको आहे त कहिड़े नमूने वोट ॾियनि पिया? अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे, माण्हुनि जी मोट सुठी आहे। असांजी उमेद अलाह में आहे ऐं इंशाअल्लाह भरपूर तव्हां हाणे बि ॾिसो था हिते ऐं बि PS 8 जो ई हिसो आहे त इंशाअल्लाह माण्हुनि जी मोट सुठी आहे ऐं असांखे अलाह में उमेद आहे इंशाअल्लाह सुठो कमु थींदो।